अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरा टीवी न्यूज़ में बालीकार आऊं आहियां सारा सुंगरो ऐं सभ खां पहिरीं हिकु नज़र हेडलाइन ते। अमेरिका ईरान जा हिक ॿिए मथां हमला जारी, जंगबंदी जी बंदि जा इल्ज़ाम ईरान मथां। ताज़नि हमलनि खां पोइ ओमान, कतर, उर्दन, बहरीन ऐं कुवैत में अमरीकी फ़ौजी ठिकाणनि मथां ईरान जा हमला। पाकिस्तान इनकलाब जो चवणु आहे त ओमान जी बंदरगाह, दक्कम लॉजिस्टिक मर्कज़नि ऐं ॿारनि जी प्लेटफॉर्मनि मथां हमला कया विया। कतर में अल अदीद एयरबेस के बैलिस्टिक मिसाइलन से निशानो बनायो। जंगी जहाज़नि जी मरम्मत ऐं सार संभाल जे मर्कज़ ऐं कमांड सेंटर के तबाह करे छॾियो आहे। ईरानी फ़ौज जो वधीक चवणु आहे त कुवैत ऐं बहरीन में अमरीकी फ़ौज जे इंतज़ाम हेठि फ़िज़ाई दिफ़ाई निज़ाम मथां बि हमलो कयो वियो। अमरीकी फ़ौज पारां ताज़नि हमलनि में ईरान जे 140 हथफनि खे निशानो बनाइण जी दावा। अमरीकी सेनेट काम जो चवणु आहे त कारवाई हरमज़ में कब्रज़ जहाज़ मथां हमले खां पोइ कई वई। ईरानी मिसाइलनि ऐं ड्रोन्स जे ठिकाणनि ते हमला कया विया। सेनेट काम मूजिबि सामूंडी फ़ौजी सलाहियतुनि ऐं हथियारनि जे ज़ख़ीरनि खे निशानो बणायो वियो। सामूंडी निगरानी जे मर्कज़ मथां बि हमलो कयो वियो आहे। ईरानी मीडिया मूजिबि ईरान जे 9 शहरनि में धमाका ॿुधा विया। अमरीकी हमलनि बैदि ईरानी पाकिस्तान इनकलाब हरमज़ वारो लंघ बंदि करे छॾियो। ईरानी मीडिया जो चवणु आहे त ख़िते में अमरीकी मदाख़लत ख़त्म थियण ताईं हरमज़ वारो लंघ बंदि रहंदो। गैर क़ानूनी तौर हरमज़ मां गुज़रंदड़ जहाज़नि खे निशानो बणायो वेंदो। हैंगोट जा वेझो बेहराम पुटनि पीटरसन पीउ खे बेदर्द सां क़त्ल करे छॾियो। ॻोठ साईंदाद सोलंकी में 55 वरियनि जो रिटायर फ़ौजी वाहिद बख़्श सोलंकी तेज़धार औज़ार जा वार करे क़त्ल। पुलिस जो चवणु आहे त जवाबदार पुट पंहिंजे पीउ खे क़त्ल करण बैदि फरार थी विया आहिनि। वाक़िए जी जांच कई पई वञे। ओबामा वेझो तुरनि में रिश्ते जे तकरार था जहिड़ो नौजवान मारिजी वियो। खंपड़ा थाणे जे हद अज़ीज़ आबाद वारे इलाइक़े में गोश बिरादरी जे दुरनि में जहिड़ो थी पियो। फायरिंग में अताउल्ला गोश मौके ते ई क़त्ल। पुलिस जो चवणु आहे त वाक़िए जी जांच कई पई वञे। मुलविस जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। नंगर पार्कर वेझो नौजवान ज़ाल मुड़ुस मुबैना तौर फाओ खाई आपघात करे छॾियो। ॻोठ मालाड़ो भरिसां सतराम कोहली ऐं जमुना कोहली जा घर जे चूअरे मां फाओ खाधल लाश मिलिया। पुलिस मूजिबि ज़ाल मुड़ुस में कंहिं ॻाल्हि तां जहिड़ो थियो। औरत कावड़ में अची आपघात कयो, जंहिं महिल मुड़ुस बि दिल बर्दाश्ता थी ख़ुदकशी करे छॾी। वधीक जांच कई पई वञे।